शान वारनि जे घर बि कोन्हे का? अधी राबिया वारनि खे ख़बर आहे? न उन्हनि खे बि ख़बर कोन्हे का? त पोइ भला जेकॾहिं ख़बर पए त ॿुधाइजो। भाॼी वाधाणी ॾे त ख़बर, भाॼी हाजाणी जी ख़बर पई भला? न तव्हां त ख़ुशि थी हूंदव त हिकिड़ी मां त जान छुटी, बाक़ी रहियसि मां। मूं ते बि घुरल नंढो खई बीठो आहे, पर मां ईअं घर कोन छॾींदसि। मूंखे तव्हांजे घर में त पनाह मिलंदी कोन, छो त तव्हां पंहिंजे मुड़ुस जा कन भरे छॾिया आहिनि। असां मुड़ुस जा कन कोन भरींदा आहियूं। ॼण खीर पी अख़बार आहिनि, पंहिंजो बुरो ऐं भलो पाण सोचिनि था। उन्हनि पाण फ़ैसिलो कयो हुयो, न तव्हां पंहिंजे भाइरनि जे घर वेंदियूं, न उहे असांजे घर ईंदा। जेकॾहिं असांजे भाउरनि इहो फ़ैसिलो कयो हुयो त तव्हां एतिराज़ करे बि सघो न। असां छा कयूं? असां कहिड़ो एतिराज़ था कयूं? उबतो ऐं सुबतो वे रहिया ई न आहिनि। जेको असां हक़ ॾींदा हुआसीं त उन्हनि जो साह वेंदो हो। जॾहिं खां वठी ज़मीन जे हिसे वठण जी तयारी कई अथनि न, तॾहिं खां वठी उन्हनि खे अलाए छा थी वियो आहे, सफ़ा तरड़ा थी विया आहिनि। तरड़ा त असांजा मुड़ुस आहिनि। जेकॾहिं नूरल अदी ते लठियूं न उलारे हा त एॾी ॻाल्हि ई कोन थिए हा। इहो सॼो ॾोह नूरल जो आहे। यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। हा ॿुधा। तुंहिंजो बोतरो ई आहे जेतिरो भाॼी जो। अरे ने पूरा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, भला तो एतवारी न इहो कसम खणी छॾियो आहे त कहिड़ी हालत में तव्हां ॾोही मूंखे ई कंदव। अरे बाबा धीरे न आजाणी था जॾहिं मां शादी करे आयो जो रोज़ पादर हणी कुटे लोड़ करे उछलींदोमांसि घर में। कंहिं न कंहिं कुंड में रोई पिटे पारा था ॾेई चुप करे ॾींदी, या वरी वञी पंहिंजे भाउरनि खे थोरो दाह सां ॾेई मोटी ईंदी। हाणे नेरन जो फिरको कीअं फिरियो, इहो बि मुंहिंजो ॾोह आहे, ईअं न? पर दाह हिन दफ़े उन बि हाणे कोन अलाए कहिड़े पासे मोके। बुरो हाणे हीअं कर जो इन वॾ वारा हाजाणी जी का तस्वीर सुठड़ी ॻोल्हे हथ कर ऐं उहा रख इन फेसबुक ते। हेठो लिखीसि तव्हांजे नूरलारी रन हाजाणी पंहिंजे घर वण तां ॿाहिरि निकिरी चुकी। जंहिं बि भाउ खे का ख़बर चार हुजे रसो विझी वेंदी असांजे दर ते छॾे वञे त 500 रुपया इनाम। बढ़िया, ये सही आहे। हिकिड़ो मिंट तरस, हिकिड़ो मिंट। अरे बुरा तस 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 त कॾो नथी शर्म नथो अचे ॾे। जेकॾहिं इहे घर जूं ॻाल्हियूं फेसबुक ते रखंदासीं त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु लॻो पियो आहे। ख़बर अथई त माण्हू हिननि में जवाब कहिड़ा लिखंदा आहिनि। रन सां विढ़ंदा, माई सां बेवाजिबी, बाहि मां ज़िंदगी मासूल बेज़ार थी घर छॾियो अथई। अरे अहिड़ा जवाब माण्हू लिखंदा आहिनि फेसबुक ते थो रखे। ऐं ओथो का इहो थोरी ॾिसंदा आहिनि त पोइ माई जो बि ॾोह हूंदो, माई बि विढ़ंदी हूंदी। बसि लिखी छॾींदा बा ज़ालिम आहिनि, मुड़ुस मायूं नथा हलाइनि, बाबा वॾा कहारी आहिनि, इहे लिखंदई। अरे यार असांजा माण्हू बि लकीर जा फ़क़ीर आहिनि। तॾहिं त इहा सोशल मीडिया बंदि थियण ते अची पहुती आहे। अरे तो वारी ॻाल्हि सही आहे, पर मूंखे रुॻो इहो ॿुधाए असांजी भाॼाई लभंदी किथां? जिते ख़ैरात जी मानी हुजे न उते ॻोल्ही थो करीसि, ज़रूरु खाइण वेंदी हूंदी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।